हरे कृष्णा। असां सभु कुछ न कुछ भक्तीअ में लॻा हूंदा आहियूं ऐं प्राय असां चईंदा आहियूं कि भई चओ राम जो नाम, चओ कृष्ण, चओ राम। अॼु त भूमि पूजन बि थिए थो हुते अयोध्या में। त भॻवान केरु आहे? भॻवान जा अवतार बि अनंत आहिनि ऐं भॻवान जा जेके नाम आहिनि उहे बि अनंत आहिनि। लेकिन असां ॾिसंदा आहियूं न संसार में चङा ॼणा भक्ति कंदा त आहिनि, लेकिन तत्व जेसि ताईं न सम्झंदासीं त भक्तीअ में दृढ़ता न ईंदी। भगवान गीता में अर्जुन खे चयईं, येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढ़व्रता। दृढ़ता पूर्वक केरु भक्ति कंदो? असां ॿुधंदा आहियूं चाहे सुदामा या हनुमान, अर्जुन, मीराबाई, चङा ई नाला आहिनि संसार में जंहिं अहिड़ी भक्ति कई जंहिंजी मिसाल अॼु बि असां ॾियूं था। छो? जो कि हे दृढ़ हुया। असांखे छा था सेखारनि कि दृढ़ थियो भक्ति में। ऐं दृढ़ कीअं थींदासीं? असांजो छा आहे, सुख अची वियो संसार में त भक्ति घटिजी वेंदी आहे, दुख अची वियो त भक्ति घटिजी वेंदी, हेठि मथे हलंदो रहंदो आहे। स्टेबिलिटी कान्हे। कुछ बि थिए, सुख थिए दुख थिए, हिन संसार जो उहो त हलंदो रहंदो। त संसार में हे सुख दुख जो चक्कर त हलंदो रहंदो, लेकिन मुंहिंजो जेको भॻवान सां कनेक्शन आहे उनखे मां छो डिस्टर्ब करां? असांजे जीवन में सुख हुजे दुख हुजे, असां दुकान भी बंदि करूं, व्यापार भी बंदि करूं, पढ़ाई भी बंदि करूं, रोटी पाणी भी बंदि थी वेंदी आहे कॾहिं ज़्यादा दुख हूंदो आहे त। लेकिन छा असां जीअण छॾे छॾींदा आहियूं? असां जीअंदा आहियूं न। त असां कुछ भी करूं, कुछ भी असांजे जीवन में अचे, असांजी भक्तीअ खे फ़र्क़ु न पए त उन दृढ़ कीअं थींदासीं? ते द्वंद्व मोह निर्मुक्ता। जॾहिं न द्वंद्व मोह, द्वंद्व छा आहे? सुख दुख, इहो द्वंद्व आहे। ॾींहुं ऐं राति इहो द्वंद्व आहे। हे सुठो आहे ख़राबु आहे, इहो द्वंद्व आहे। हे सभु द्वंद्व आहिनि। हे मिठो आहे हे खटो आहे, हे सभु द्वंद्व आहिनि। इन द्वंद्व मां ॿाहिरि निकिरणो आहे। संसार में शयूं हलंदियूं रहंदियूं। कुझु अख़बार खोलींदव कोई बि त तव्हांखे अहिड़ी कोई ख़बर मिलंदी जेको सुख ॾींदी, अहिड़ी बि ख़बर मिलंदी जेको दुख ॾींदी। छा कजे हाणे? संसार आहे ई, लेकिन उन में मां पंहिंजी भक्ति न छॾां, उहो डिस्टर्ब न थिए, उनजो नेम टेम बराबरि ठतल हुजे। भगवान चईं गीता में अर्जुन खे, जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेति तत्वतः। अर्जुन, माने जन्म खे, माने कर्म खे तत्वतः, उनखे तत्व में सम्झ। हिकु भावुक भक्त थी करे न रहो। त असां भावुक थी करे हरे कृष्णा हरे राम जय श्री कृष्ण जय श्री राम, चङा ॼणा जय श्री राम चवनि था पिया, सुठी ॻाल्हि आहे, लेकिन उन मां केतिरा राम जी भक्ति करनि था? मतिलबु जेको भॻवान राम सिद्धांत सिखायो अथई, केतिरा ॼणा संसार में उनखे पालन था करनि? जय श्री कृष्ण चवण वारा चङा ॼणा आहिनि, लेकिन भगवत गीता में कृष्ण छा चयो अथई इहो ख़बर आहे असांखे? असांजे लाइ त अॼु जो असांजो जेको टॉपिक आहे भगवान कृष्ण जी महिमा, हे असां 3 लेक्चर जी सीरीज़ रखी आहे जन्माष्टमीअ लाइ। हिकु ॿुधर ॾींहुं, हिकु आर्तवार ॾींहुं, हिकु ॿिए ॿुधर ते। ॿिए ॿुधर जन्माष्टमी आहे, काथे मंगल काथे ॿुधर। त भगवान जी महिमा सम्झण खां पहिरियों भगवान छा आहे, भगवान केरु आहे, इहो बि सम्झणु खपे। व्यासदेव जे पिता पराशर मुनि उन लिखियईं
कि भगवान जी परिभाषा चाहे जंहिंजे अंदरि ये 6 वस्तु, ये 6 गुण, ये 6 ऐश्वर्य 100% हूंदा आहिनि, उहो ई भगवान आहे। जंहिंजो जंहिं वटि पैसा हुजनि, हाणे सॼे संसार में सभिनि जा पैसा कंहिंजा आहिनि? आख़िर भगवान जा आहिनि। भगवान लक्ष्मीपति आहे, भगवान त लक्ष्मीपति आहे, कंहिं वटि एतिरा पैसा आहिनि न। सुंदरता, भगवान जहिड़ो सुहिणो कोई आहे? आहे कहिड़ो भगवान? असां त भगवान ॾिठो कान्हे न, इन करे असां न चई सघूं था। हाँ, लेकिन भगवान जी सुंदरता में त हर कोई मोहित थो थी वञे। लक्ष्मी मोहित थी वेंदी आहे, श्रीमती राधा रानी मोहित थी वेंदी आहे, एतिरो सुंदर भगवान आहे। त धन, सुंदरता, बल, ताक़त, केतिरो बल आहे असां वटि? हे खणी वठंदासीं, एतिरो बल आहे न शरीर में? 50 किलो, 100 किलो, 200 किलो। कोई वॾा योगी ऋषि मुनि हूंदा आहिनि, उहे कुझु कुझु खणी वठंदा आहिनि, लेकिन भगवान पूरी सृष्टिअ खे संभाले थो पंहिंजे मथां। सोचो भगवान जो बल। ऐं असांखे बि जेको बल अचे थो, जेको धन अचे थो, उहो सभु भगवान जो आहे, सभु भगवान मां अचे थो। त धन थियो, सुंदरता, बल, हुन खां पोइ थियो असांजो नाम। कोई आहे अहिड़ो सॼी सृष्टिअ में जंहिंजो नालो भगवान खां ज़्यादा हुजे? इन दुनिया में कुझु पैसे वारा हूंदा आहिनि, जंहिंजो नालो हूंदो आहे, कोई हीरो हूंदो आहे पिक्चरुनि में, कोई क्रिकेट स्टार हूंदो आहे, केतिरो सभु ॼणा हलो कोरोना अॼु सभिनि खां ज़्यादा फेमस आहे, सभु था सुञाणनि, लेकिन भगवान जो अगरि नाम ॾिसूं काथे काथे फेमस आहे? हेठां जे लोकनि में, मथे ब्रह्मलोक, तपलोक, जनलोक, महरलोक, स्वर्गलोक, ॿिए ब्रह्मांड में, 3 ब्रह्मांड में, सॼे ब्रह्मांड में भगवान आहे। वैकुंठ में भगवान जो नालो आहे। त भगवान सॼी सृष्टिअ में सभिनि खां ज़्यादा फेमस, सभिनि खां ज़्यादा न, सभई हड़ ई फेमस उहो ई आहे, ॿियो कोई आहे ई कान ओतिरो। ज्ञान ॾिसो, भगवान भगवत गीता ॿुधाई, अहिड़ो ज्ञान आहे कंहिंजो? सिर्फ़ भगवान जो त ज्ञान, तव्हां पंहिंजो शरीर ॾिसी वठो आईने में कि कीअं ठातो आहे, कीअं ठातो अथई भगवान बैलेंस। सोचो, और भगवान जेको भगवत गीता में ज्ञान ॾिनो अथई, आहे कोई उन जी टक्कर? कोई न। त ज्ञान थियो, ऐं उन खां पोइ आख़िरी गुण भगवान जो, आख़िरी न 6 गुणनि में आख़िरी गुण, न त भगवान जा त अनंत गुण आहिनि। ऐश्वर्य, ऐश्वर्य थियो, विरक्ति। तव्हां वटि एतिरो सभु हूंदो त तव्हां त भोगणु चाहींदव। असां हिन संसार में छा था करूं? हे बि आहे, हे बि आहे, 2 मोबाइलियूं आहिनि, मूंखे 4 खपे। अॼु पहिरियों हिकु कैमरो हूंदो हुयो, वरी हिकु पुरते हिकु साम्हूं अची वियो, वरी 2 पुरते अची विया, वरी 2 साम्हूं अची विया, वरी 3 पुरते, 4 पुरते, हाणे 6 पुरते अची विया आहिनि। 6 सिम वारी फ़ोन अची वई आहे। कंदव काॾे एतिरो? मूं त हिकिड़ो ई आहे ॻाल्हाइण लाइ, उन में बि कृष्ण कथा ॻाल्हायूं न त पोइ कहिड़ो फ़ाइदो 6 सिम बि रखण जा? एतिरा कैमरा, मुहांडो त ओड़ो आहे कान कि फोटो बार बार खींचजे। कैमरनि जी ज़रूरत छो थी लॻे पई? त असांखे इहो भोग खपे। ऐं भगवान ॾिसो, पंहिंजे भक्त जो ड्राइवर थो ठही वञे, अर्जुन जो, पंहिंजे भक्तनि जी सेवा में लॻी वियो भगवान। त इहे 6 ऐश्वर्य, इहे 6 गुण जंहिंमें 100% हुजनि। इन संसार में कोई आहे नाले वालो, हलो थोरो नालो आहे, महात्मा गांधी जो थी वियो, कोई क्रिकेटर थी वियो, कोई कंहिंजो बि थोरो घणो नालो आहे, लेकिन उहो नाले वारो सुंदर आहे छा?
ख़ूबसूरत आहे न, धनवान आहे ज़रूरी कान्हे, कंहिं वटि धन आहे नालो आहे लेकिन बल कान्हे। अच्छा बल भी आहे, धन भी आहे, नालो भी आहे, कोई फाइटर आहे वॾो लेकिन बुद्धि कान्हे। अब बुद्धि आहे त विरक्ति कान्हे। त कंहिं वटि बि 6 गुण हिकु साथ कान्हनि के, और जंहिं वटि हूंदा आहिनि उहो ई भगवान हूंदो आहे, उहो ई भगवान कृष्ण आहे। व्यासदेव चई भागवत में, कृष्णस्तु भगवान स्वयं। ब्रह्मा जी ब्रह्म संहिता में चईंदा आहिनि, ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम। ईश्वर परम कृष्ण, ईश्वर त आहिनि, तव्हां बि ईश्वर आहियो, मां बि ईश्वर आहियां, असां नंढा नंढा ईश्वर आहियूं। जंहिं महिल माने कंट्रोल में आहे त मां खणी सघां थो, मां एतिरो ईश्वर आहियां बसि। उहो बि शक्ति असांखे वॾे ईश्वर ॾिनी अथई, हथ में शक्ति न हूंदी त छा खणी पाईंदासीं। असां थोड़ा थोड़ा नंढा कंट्रोल आहियूं भगवान जी कृपा सां। परम ईश्वर केरा, ईश्वर परम, परम ईश्वर केरा, कृष्ण। सच्चिद आनंद विग्रह, सत और चित आनंद। सत मतलब परम सत्य है, सत मतलब पूर्णतया अध्यात्म स्पिरिचुअल, कोई भी भौतिक अंश भी कान्हे भगवान सां टच में, पूर्ण स्पिरिचुअल। चित्त, चित्त मतलब ज्ञान, पूर्ण ज्ञान। आनंद, आनंद घन भगवान परमानंद, सभिनि खे आनंद ॾे भगवान। राम जो मतलब ही आहे जेको आनंद ॾींदो ॿियनि खे। कृष्ण जो मतलब आहे सर्व आकर्षिती इति कृष्ण, जेको सभिनि खे आकर्षित करे पाण ॾे, उहो ही कृष्ण आहे। भगवान जा नाला भगवान जे गुण ते हूंदा आहिनि। गिरधारी, मर्यादा पुरुषोत्तम, लीला पुरुषोत्तम, पुरुषोत्तम, जगन्नाथ, जगदीश, ये सब लीलाओं हैं। चंचल चित्त हरि, भगवान जो नालो हरि, जेको असांजा दुख हरे वठे थो। भगवान जो नालो जो कमल लोचन, जंहिंजा अखियूं लोचन कमल वांगुर आहिनि। त भगवान जा अनंत नाम आहिनि, अनंत लीलाऊं। सच्चिदानंद विग्रह अनादिर, आदिर गोविंद। अनादि मतलब तव्हांजो कोई आदि कान्हे प्रभु, तव्हांजो कोई भी आदि कान्हे, लेकिन तव्हां सभिनि जा आदि आहियो। मतलब तव्हां का कोई शुरू न कयो अथई, सम्झो था। सब ॼणा चवंदा आहिनि अच्छा सब भगवान सब ठातई, भगवान खे ठातई। अरे भगवान जो कोई आदि कान्हे, अनादि आहे भगवान। यानी भगवान कंहिं ठातई न, भगवान आहे शुरू खां ई। असां सभिनि जो कारण भगवान, आदिर गोविंद, असांजो आदि गोविंद आहे। सर्व कारण कारणम, सभी कारणनि जो कारण केरु आहे, भगवान कृष्ण। हर सभु जेके बि थिए थो संसार में, उनजो कारण भगवान कृष्ण आहे। त कृष्ण जी महिमा खे अगरि सम्झंदासीं, त वेही करे अगरि ॻाल्हायूं कृष्ण जी महिमा खे, त शरीर ख़तम थी वेंदो। लेकिन महिमा जो एतिरो असां वर्णन न करे सघंदासीं। अनंत महिमा आहे। असां त थोरो प्रयास करूं था हिन में 30-35 मिंट में असां छा करे वठंदासीं। लेकिन तॾहिं बि थोरो थोरो ॿुधंदा रहूं त असांजी भक्तीअ में प्रभाव पवंदो। अॼु असां कैजुअल भक्ति था करूं, ऐं इन करे आनंद कान्हे जीवन में। अॼु सॼे देश में माहौल आहे जय श्री राम जय श्री राम। सभिनि जे फेसबुक ते, व्हाट्सएप स्टेटस ते सभु अॻिते ते वीडियो फॉरवर्ड था करनि जय श्री राम। सुभाणे छा थींदो? मंदिर त ठही वेंदो, मंदिर ठाहे छा कंदासीं? भगवान जो पालन त करूं नथा, भगवान जी शरण त वठूं नथा, पोइ मंदिर ठाहे छा? मंदिर पंहिंजी जॻह ठीकु आहे, असां पंहिंजी जॻह ठीकु आहे, पोइ मंदिर छो था ठाहियो? अगर मंदिर पंहिंजी जॻह ठीक, तव्हां पंहिंजी जॻह ठीक, कोई कनेक्शन ही कान्हे त मंदिर ठाहियो छो था? एतिरो ख़र्च छो करणु, एतिरी महिनत छो करणु? मंदिर हिन करे ठाहियूं था कि असांजो भगवान जे प्रति प्रेम आहे,
असां चाहियूं था भॻवान जो वॾो विशाल मंदिर ठहे, भॻवान असां सां रहे, हेॾा तॾहिं त मंदिर ठहनि था न। लेकिन कनेक्शन बि त आहे, उहो ज़्यादा इम्पोर्टेंट आहे। 4 ॾींहं भुलिजी वेंदा, पोइ 4 ॾींहंनि खां पोइ वरी 7 ॾींहंनि में अचे थी जन्माष्टमी, वरी जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण, वरी उहो भुलिजी वेंदा। ये भक्ति आहे। तव्हां पंहिंजे ॿार खे 100 रुपया ॾियो, बेटा असां तोखे हर हफ़्ते 100 रुपया ख़र्ची ॾींदासीं, जेब ख़र्ची। नंढो आहे न, 5-6 साल जो 100 रुपया चङा थी विया। असांजे ज़माने में त 100 रुपया इलाही वॾी ॻाल्हि थींदी। अॼुकल्ह ख़बर कान्हे 100 रुपये में छा मिलंदो आहे। त 100 रुपया हफ़्तो बि ॾिनोसि, हर आर्तवार ॾींहुं राति जो वठी वञ पुट 100 रुपया। हाँ, पोइ आर्तवार ॾींहुं सुबुह खां लॻल हूंदो, त्वमेव माता त्वमेव पिता, पंहिंजे माउ पीउ जो गुणगान कंदो। राति जो पैसा मिलिया, हा बढ़िया, पेर पईंदो। सूमर ॾींहुं तव्हांजा पेर पई स्कूल वेंदो, बसि ॿिए ॾींहं खां भुलिजी वेंदो। भुलिजी मतिलबु ईअं न भुलिजी वेंदो, लेकिन उहो भाव घटिजी थो वञे। संसार में असां सभु मतलबी थी विया आहियूं। त असांजी भक्तीअ में प्रभाव न थियणु खपे। त असांखे सम्झणो पवंदो कि भॻवानु केरु आहे, भॻवान जी महिमा छा आहे, छो असां भक्ति करूं। ये सभु सम्झंदासीं तॾहिं जीवन में सुख अचे दुख अचे, असांजी भक्ति इंटैक्ट रहंदी, हेॾे होॾे न थींदी। इलाही महत्वपूर्ण जो पॉइंट। इन करे त कृष्ण चई एवं यो वेति तत्वतः, तत्व में समझो अर्जुन मांखे। भावुक भक्त न ठहणो आहे, समझणो आहे भगवान जो तत्व छा आहे। त भगवान हाणे जन्माष्टमी अचे थी हफ़्ते खां पोइ, त भगवान हाणे त तव्हां सम्झी वियो भगवान। भग मतिलबु 6 ऐश्वर्य, वान मतिलबु जेको ये 6 ऐश्वर्य पाण वटि आहिनि, जंहिं वटि आहिनि उहो हिकु वटि ई आहे, भगवान वटि। उहो थियो भगवान। और जेको भगवान जी भक्ति कंदो आहे उनजो भाग्य खुली वेंदो आहे, भाग्य उदित थी वेंदो, त उहो कहलाईंदो आहे भाग्यवान। भगवान जा भक्त भाग्यवान, भगवान ऐं भाग्यवान। तव्हां भगवान जी भक्ति कई, तव्हां पंहिंजे भाग्य खे खोले वरितो, त तव्हां थी वियो भाग्यवान। त इहो थियो शब्द भगवान। ऐं कृष्ण मतिलबु सर्व आकर्षित इति कृष्ण। हूअं त चङा मतिलबु आहिनि कृष्ण नाले जा, लेकिन सभिनि खे जेको आकर्षित करे पंहिंजी तरफ़ उहो कृष्ण आहे। छो आकर्षित कंदो आहे? छो कि 6 ऐश्वर्य पूर्ण आहे न। भगवान जो नालो आहे 6 ऐश्वर्य पूर्ण। कंहिं वटि कान्हनि के 6 ऐश्वर्य। त भगवान कृष्ण महिमा अलॻि अलॻि आहे, लेकिन असां हिकु एस्पेक्ट ते हिनमहिल ॻाल्हाईंदासीं, जेको भगवान अचे छो तो हिन संसार में। ये संसार त दुखालय आहे न, अंधकार आहे हिन संसार में। त भगवान खे अचण जी आवश्यकता छा आहे? सोचो, सिर्फ़ असांजे मथां दया करण लाइ। असां हिन संसार में भटकऊं था असांजो हितां उद्धार करण लाइ, असांखे हितां कढण लाइ। इन करे भगवान अचे थो। त भगवान जी महिमा अलॻि अलॻि एंगल में ॻाल्हाए था सघूं, लेकिन भगवान जी महिमा जेकी दया आहे। जन्माष्टमी उहो तिथि जंहिं ॾींहुं भगवान हिते आयो। त असां पंहिंजे हृदय खे उअं रखूं कि भगवान असांजे हृदय में अचे। त भगवान दया करणु अचे थो, भगवान ज्ञान ॾियण थो अचे। भगवान असांखे ॿुधाइनि था कि हे दुखालय आहे, ऐं जेको असांजो ओरिजिनल घर आहे उहो भगवान जो घर सुखालय आहे, आनंदालय आहे,
सुख बि त हिते संसार जो आहे, आनंद मतिलबु दिव्य आनंद आहे। त भॻवानु चए थो उते हलो मां सां गॾु, ऐं हुते हली रहो। लेकिन थोरो असांखे हिते भक्ति कंदासीं न तॾहिं वञी पाईंदासीं। त भॻवानु ॾिठई हिननि खे त ख़बर ई कान्हे भक्ति छा थींदी आहे, भॻवानु छा थींदो आहे। आत्मा असांखे पंहिंजे बारे में न ख़बर आहे, भॻवान जे बारे में न ख़बर आहे, भक्ति छा ख़बर पवंदी। त भॻवानु चई ठीकु आहे, इन्हनि खे ज्ञान ॾियणो आहे। कीअं ज्ञान ॾींदा? भॻवानु चई मां बि अची थो वञा, भगवत गीता ॾेई थो वञा। माने अवतार व्यासदेव उहो भागवत ऐं अलॻि ॿिया ग्रंथ वेद पुराण ॾे। तॾहिं बि माण्हू पढ़नि नथा, पढ़नि था त सम्झी था पवनि, उल्टो था सम्झनि। त भॻवानु चई ठीकु आहे, माना साधू संत वञनि वञी प्रचार करनि, मां संतनि खे मोकिलींदुमि पंहिंजे धाम में, मुंहिंजा भक्त वेंदा वञी प्रचार कंदा। हनुमान जी प्रचार कंदा आहिनि, प्रहलाद महाराज प्रचार कंदा आहिनि, हे वञी प्रचार कंदा और पंहिंजे आचरण सां सेखारींदा। अपनी आचरी प्रभु जीवर सिखाई, पंहिंजे आचरण सां सेखारींदा। त भॻवानु असांखे सभु भौतिक बि ॾिनई हिते रहण लाइ, ऐं आध्यात्मिक बि सभु ॾियनि था। गुरु अचनि था, ग्रंथ अचे था, मंदिर अचनि था, हे त भॻवानु असांजे लाइ था करनि। त इहो प्रयास करणु खपे, इहो सम्झणु खपे। इहा भॻवान जी असली महिमा, भॻवान जी दया असांजे मथां। त जॾहिं इनखे सम्झंदासीं, असां सोचंदासीं न कि कोई असांजे मथां एतिरो दया छो थो करे। तव्हांजे पासे में कोई रहंदो आहे, तव्हांजे मथां दया थो करे, बार बार अची तव्हांखे जेको ज़रूरत आहे उन खां पहिरियों अची पहुचाए थो, एक्स्ट्रा थो ॾे, त तव्हां बि सोचंदो भई छो थो ॾे मूंखे। भॻवान खे नौकरी न खपे, भॻवान खे नौकर न खपनि कि हलो मुंहिंजी सेवा करो। न, भॻवानु आत्माराम आहे, भॻवान खे कंहिंजी आवश्यकता कान्हे। असांखे भॻवान जी आवश्यकता आहे, बिना भॻवान जे असां दुखी आहियूं। त भॻवानु चए थो भई तव्हां दुखी आहियो, ऐं बड़े परेशानी जी ॻाल्हि त इहा आहे कि असांखे ख़बर ई कान्हे असां दुखी आहियूं। तव्हां कंहिंखां पुछो कीअं आहियो साईं, ठीकु आहियूं, सुख में आहे त बि ठीकु आहियूं, दुख में आहे त बि ठीकु आहियूं। छा विरक्त थी विया छा संसार में? न, ख़बर ई कान्हे। हा न छा चऊं, बसि ठीकु आहियूं, हले थो भई, गाॾी हले थी। त भॻवानु असांखे ॾिए थो छोकी असां भॻवान सां गॾु रहूं, तॾहिं भॻवानु असांखे ज्ञान थो ॾिए। हिते असां तकलीफ़ में आहियूं, ऐं इहो भॻवानु सम्झे थो। त इहा भॻवान जी असली महिमा इहा आहे, भॻवान जो दान असांजे मथां, भॻवान जी दया, चईंदा न मालिक जी महर, त इहा महर आहे। इनखे असां सम्झूं त असां थोरो भक्तीअ में दृढ़ थियूं। भई कंहिं तव्हांखे ॾिनो त धन्यवाद त सुठे सां कंदव, जंहिं तव्हांखे ॾिनो त हुनखे धन्यवाद त सुठे सां कंदव। त इन करे असां इहे भक्तीअ खे अपनायूं। हरे कृष्ण महामंत्र ऐं गीता जे पाठ सां असां पंहिंजे हृदय खे शुद्ध करूं। ऐं असली जन्माष्टमी छा थींदी कि असां भॻवान खे प्रार्थना करूं कि तव्हां अचो असांजे हृदय में अची करे रहो। उहा असली भक्ति थींदी, उहा असली जन्माष्टमी थींदी। त मंदिर छो ठाहियो वेंदो आहे? मंदिर इन करे ठाहियो वेंदो आहे कि असांखे ट्रेनिंग मिले। त मंदिर में अचूं था इहा ट्रेनिंग वठण लाइ। घर वञी होमवर्क करिणो आहे न, स्कूल वेंदा आहिनि, कॉलेज वेंदा आहिनि ॿार, घर अची होमवर्क कंदा आहिनि, लेकिन न कंदा आहिनि, फेल थी वेंदा आहिनि। कोई त स्कूल बि न वेंदा आहिनि। त मंदिर स्कूल वांगुरु था, त सिर्फ़ु अचंदो, लेकिन घर वञी होमवर्क बि करिणो पवंदो। होमवर्क छा आहे? घर में हरे कृष्ण जप करो, गीता भागवत पढ़ो, और जेको सिखियो आहे कि जीवन पंहिंजो कीअं व्यापन करिणो, कीअं पंहिंजो जीवन हलाइणो, उहो हलायो। हुन में छा थींदो? पास थी वेंदो। पास थी वेंदो त पोइ तव्हांखे प्रमोशन मिलंदो, सुख मिलंदो, आनंद मिलंदो। त इहो असांखे सम्झंदासीं, इनखे असां चईंदा आहियूं भक्ति। त भॻवानु हिते आयो, पंहिंजे
सत्य खे असांखे ॿुधाइण लाइ, जो कर असां अंधकार में आहियूं। त असां पंहिंजे पाण खे सम्झूं, भॻवान खे सम्झूं, ऐं पंहिंजे पाण जो संबंध भॻवान सां सम्झी करे उहो उनखे अॻिते वधायूं। उहा ई भक्ति आहे, ऐं इहा ई भॻवान जी महिमा आहे। हरे कृष्ण।